नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त ICC मेन्स ऐं वोमेन्स वर्ल्ड कप T20 टिकेटनि जो ऑनलाइन विकिरो शुरू करे छॾियो। ICC मेन्स ऐं वोमेन्स T20 वर्ल्ड कप जी टिकेटनि जी क़ीमतनि जो ऐलान ऐं उन जे विकिरे जी शुरूआती मरहले जी शुरूआत कई आहे। पाकिस्तान समेत 10 टीमनि ते ॿधल वोमेन्स यूनिट 21 फरवरी खां 8 मार्च ताईं खेॾियो वेंदो, जंहिं में मजमूई तौर ते 23 मैचूं शेड्यूल आहिनि। दुनिया जी 16 बहितरीन मेन्स टीमनि जो मेलो 18 अक्टूबर खां 15 नवंबर ऐं 8 मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते थींदो। ICC तरफ़ां टिकेटनि जी क़ीमत घटि में घटि $20 रखी वई आहे। ॿारनि जे लाइ इहा $5 हूंदी। मेन्स यूनिट ॾिसण जा ख़्वाहिशमंद अॼु ऑनलाइन टिकेट बुक कराए सघनि था, जॾहिं त मेन्स यूनिट जे लाइ पहिरीं रजिस्टर जो अमलो शुरू कयो वियो, जेको 7 अक्टूबर ताईं जारी रहंदो। पाकिस्तान मेन्स टीम पंहिंजे मुहिम जी शुरूआत 24 अक्टूबर ते ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ सिडनी क्रिकेट ग्राउंड खां कंदी। पाकिस्तान ॿिए मैच में 28 अक्टूबर ते क्लिफोर्निया टीम सां उन जे ग्राउंड में ते खेॾी वेंदी। पाकिस्तान न्यूज़ीलैंड जो जोड़ो 31 अक्टूबर ते सभिनी में पवंदी ऐं 3 नवंबर ते पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ जूं टीमूं एडोलेन ओवल में आम्हूं साम्हूं थींदियूं, जॾहिं त नवंबर ते पाकिस्तान टीम क्लिफोर्निया 2 ख़िलाफ़ मिलेंबर क्रिकेट ग्राउंड में एक्शन में नज़र ईंदी। फाइनल 15 नवंबर ते मिलेंबर में रखियो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।